प्यारे दोस्तों, बयान समाप्त करने से पहले इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करें ताकि हर आने वाली नई तकरीर आप तक बवक्त बआसानी पहुंच सके। जज़ाकल्लाह। और इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करें। करीम वल फुरकानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व अम्मस साइल फला तन्हर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। आबे मिसल महबूबे हक खल्की खुदा जहले खलक। खातिम सदल जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही। आनूर आका दरअसल नूरी सदल सारो नस्ल। सीरत सूरत बेमिसल कशफत जाब जमालिही। नूरी हुजण जो ही निशान आया त रोशन थियो जहां। चमकिया ज़मीनो आसमां हसनत जमी खिसालिही। इदरीस उन जो गुलाम आ पढ़ंदो सलात सलाम आ। ही विर्द सुबह शाम या सल्लु अलैहि व आलिहि। वडे आवाज़ सां सलात पढ़ायो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या। निहायती वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ उलमाए किराम, सामईन, हाज़रीन व नाज़रीन, अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस मां 83 पारे जी सूरत वद्दुहा जी एक आयत करीम तव्हां जे साम्हूं तिलावत करण जो शरफ हासिल कयो त दुआ कयो अल्लाह ताला उन जे बारे में मूंखां जेको को चवराए वो हक़ ऐं सच हुजे ऐं उन जे मथां असां सभिनी खे अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। मोहब्बत सां इश्क सां वेही ॿुधो हबीबे करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जे शान जी तव्हां महफ़िल सजाई आ। यकीनन पक जानो त तव्हां वेठा त खमीसे गांगरे जे ॻोठ में आहियो पर तव्हां जे मथां नज़रूं मदीने जे मीर जूं। थोड़ो तवज्जो ॾेई वियो
जेके बटे गालियों तवा जे खिदमत में पेश कया कोशिश करे उनके समझण जी तवा कोशिश कयो ऐ उन खां बाद में याद कयो याद करे वरी उन जे मथा अमल करे देखारियो त हिते भी कामयाब त हुते भी कामयाब। बाबा तवा जी पोइ ते बारड़ा वेठा हो ना मुझे आवाज अचे तो तवा दे अचे तो हाणे चुप करे वेही रहो न हेरे हटो न हेरे गालायो ही न खामोश थी वेहो। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मदीने जे मीर अरबी अमीर विधन जे वीर दिलबर मोहम्मद करीम के वो मकाम रफ़अत अज़मत बुलंदी अता फरमाइया जेका अल्लाह ताला बे कह के बता न किया। अल्लाह ताला तो फरमाए वरफ़ना लक ज़िक्रक ओ मुझा दिलबर हबीब तुझे ज़िक्र के असा बुलंद करे छड़ियो आहे। मौला केतरो बुलंद कयो थई केतरो मथे बुलंद कयो थई। रब तो फरमाए जितरी मुझी इज्जत अजमत जितरी मुझी बुलंदी आ जितरी मुझो इज्जत वकार आ जितरो मु रब्बुल आलमीन जी बादशाही आ जितरो मु रब जो शान आ एतरो तो महबूब जे शान के मां बुलंद करे छयो। किया मुझे मुस्तफा जी हदीसा हदीस कुदसी है अल्लाह ताला तो फरमाए इज़ा ज़ुक्रत मई ओ मुझा दिलबर हबीब जह जगह ते मुझो जिक्र थींदो उन जगह ते तो दिलबर हबीब जो जिक्र थींदो। तवज्जो कर हेरे निहार अल्लाह ताला पंहिंजे महबूब हबीबे करीम जो शान किए पियो बुलंद फरमाए। हेरे तवज्जो करे ॾिस अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो जिथे मूं रब जो ज़िक्र थींदो उते तुंहिंजो ज़िक्र थींदो जिथे तुंहिंजो ज़िक्र थींदो उते मुंहिंजो ज़िक्र थींदो। हाणे गौर कयूं ॾिसूं कीअं रब जे ज़िक्र सां मुंहिंजे दिलबर हबीब जो ज़िक्र बुलंद आहे। अल्लाह ताला तो असांखे मुस्लमान कयो ईमान जी दौलत अल्लाह ताला तो असा के नसीब फरमाई आ। कलमो भरींदा आहियूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चवंदा हूं इन कलमे जे अंदर पहिरियां अल्लाह ताला पंहिंजी वहदानियत खे ज़िक्र कयो आ पहिरियां पंहिंजो ज़िक्र कयो आ उन खां बाद में दिलबर मोहम्मद करीम कलमे में रब जे ज़िक्र सां गद मोहम्मद अरबी जो ज़िक्र अज़ान ईंदी आ। अज़ान में मुअज्जिन चंदो आ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह रब जी वहदानियत बयान कंदो आ इकरार कंदो आ अल्लाह जे वहदानियत जी गवाही दींदो आ उन सां गदो गद मुझे दिल पर हबीब जे रिसालत जी भी गवाही। तवज्जो आहे वो गाल आयो तो सही राशिद तू ही समझने मुझी गाल के। रब फरमायो इज़ा ज़ुकिरत मई हबीब जिथे मुझो ज़िक्र थींदो ते तो दिलबर मोहम्मद कलमे में अल्लाह जे ज़िक्र सां गद मुझे दिलबर नबी जो ज़िक्र अज़ान में अल्लाह जे ज़िक्र सां गद मोहम्मद अरबी जो ज़िक्र अचूं था नमाज में बानो बीहंदो आ कन्नन ताई हथ खणी ॿुधंदो आ अल्लाह अकबर चवंदो आ रब जी सना कंदो आ अल्लाह ताला जे कुरान मां आयतूं पढ़ंदो आ रुकू कंदो आ सजदा कंदो आ उन खां बाद में अत्तहियात में वेहंदो। अब नमाज ये पढ़ भी आ ना हाणे अत्तहियात में वेठो चंदो आ अत्तहियात लिल्लाहि वस्सलवात वत्तय्यिबात अल्लाह जी पाकाई बयान कयाई रब जूं पाकायूं बयान कयाई रब जी तारीफ कयाई उन खां बाद में रब फरमायो आ इज़ा ज़ुकिरत मई जिथे मूं रब जो ज़िक्र थींदो उते दिल पर तुंहिंजो ज़िक्र थींदो। नमाज में खुदा जी पाकाई पियो बयान करे रब जी तारीफ पियो करे उन खां बाद में दिलबर मोहम्मद जे मथा सलातो सलाम।
किए पियो पढ़े अस्सलाम अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ओ दिलबर नबी तुझे मथा सलात व सलाम। अल्लाह अकबर। केड़ो मुझे रब जो शान हां आहे जेरो खुदा जो शान एतरो मुझे मुस्तफा अरबी जे शान के बुलंद करे छड़िया। सुभान अल्लाह। नमाज में जिक्र, अजान में जिक्र, कलमे में जिक्र, वो कड़ी जगह ना है जिथे रब जो जिक्र हुजे उन सां गॾु मोहम्मद अरबी जो जिक्र न हुजे। जिथे तोखे खुदा जो जिक्र मिलंदो उते तोखे मुस्तफा जो। सुभान अल्लाह। अबा एडो रब पंहिंजे महबूब के शान ता कयो, एडी रब बुलंदी रफ़अत इज्जत अता फरमाई। उन दिलबर हबीब के रब फरमायो व अम्मसाइल फला तनहर। हबीब तोखे मु रब्बुल आलमीन खजाना दई छड़िया है। वल्लाहु युती व अना कासिमुन। हबीब खजाना मुंजा है और उन खजानन ते मां रब तोखे बिहारे छड़ियो आ। मां दींदो विंदो माए मोहम्मद अरबी तू वंडींदो कर। पो अगर को साइल तुझे दरबार ते अचे सवाली बनजी अचे उनके झिड़क जा न उनके दड़को न ॾिजा। जेको सवाल करई तू मुझे खजानन मां अता कंदो वञ। किए हां किए मुझो मुस्तफा पंहिंजे प्यारन उम्मतन के वंड अता पियो करे इन जी झलक बुध। पर एक दफो वडे आवाज सा मुझे दिल पर नबी ते मोहब्बत ऐं इश्क जो सबूत दींदे वडे आवाज सा सलात पढ़ तमा जे आडो अल्लाह जो कुरान पढ़ा सल्लल्लाहु वसल्लम अलैका या। अल्लाह ताला तो फरमाए व अम्मसाइल फला तनहर। ओ मुझा दिलबर हबीब तुझे दरवाजे ते अगर साइल अचे सवाल खणी अचे तो महबूब जे दरवाजे ते अचे उनके झिड़क जान उनके दड़को न ॾिजा उनके छिड़ब न ॾिजा। मु अल्लाह जा खजाना कुशादा आहिनि उहे सब खजाना तो दिलबर के मां ॾई छॾिया आहिनि। उन खजानन मां उनके अता कंदो वंजा। हां किए मुझे दिलबर नबी पंहिंजे प्यारन के अता कंदो पियो वञे। मशहूर वाक़ियो आहे सभिनी जो ॿुधल हूंदो सीरत जे तमाम किताबन में लिखियल आहे। जॾहिं मक्के मुअज़्ज़मा मां मक्के मुकर्रमा मां मदीने मुनव्वर हेॾे मुंहिंजो दिलबर हबीब हिजरत करे पियो अचे गार सोर जे अंदर अबू बकर सिद्दीक ऐं मुंहिंजो दिलबर हबीब गार जे अंदर आहिनि। अबू बकर सिद्दीक खिदमत जे लाइ आहे मुंहिंजे मुस्तफा करीम जी खिदमत पियो जे। महबूब मुस्तफा के गार जे अंदर पंहिंजे रान ते संभारियो वेठो आ। पर पहिरियां उन गार के साफ पियो बनाए जेके सोराख नाग ठाया हा सभिनी के पंहिंजे चादर सां बंद पियो करे। हिकिड़ो सोराख बची वियो आहे। अबू बकर सिद्दीक पंहिंजी खुड़ी उन गार जे मथां रखी आ पर ख़बर उन सोराख जे मथां रखी आ। अबू बकर के ख़बर न हुई त इतां को नाग ॾंगींदो मुंहिंजे दिलबर हबीब आरामिया अबू बकर जे हंज में आहे नाग उन मुझे दिल पर हबीब जे गुलाम अबू बकर सिद्दीक के ॾंग हया। छो है वो भी आशिक हो वो भी आशिक हो। अबू बकर बोले तो मातीदार करे मजा वठा। नाग पियो चवे त न तू वठींदो मूं कहिड़ो ॾो कया मां तॾहिं त हाजी गुलाम नबी महेसर मदाही इको साउंड भी महेसर जो वड़े वा महेसर फरमाए तो अबू बकर पे हो नाग पे हो एक माशुक जा हुया आशिक बई।
अबू बकर बि आशिक नांग बि आशिक अबू बकर बि हो ऐं नांग बि हो हिक माशूक जा हुया आशिक ॿई नज़दीक कयो पैर परे घट नीह जी बासी नांगन कई भई आशिक हूब आशिक अबू बकर सिद्दीक खे दंगे पियो ज़हरीलो आ अखिन मां पानी वयो आ मुझे मुस्तफा जे चेहरे ते पानी आयो आ हबीब सुजाग थिया आहिनि अबू बकर छो पियो रोई अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह का ज़हरीली शइ आ जेका दंगी रही आ हबीब करीम खे सवाल थो करे दिलबर का मेहरबानी थे रब फरमायो व अम्मा साइल फला तनहर साइल बणजी अचई झिड़क जास न मुरब जे खजानन माता कजां से अबू बकर सिद्दीक साइल बणजी आयो आ दिल पर मेहरबानी थे रब जे हबीब फरमायो अबू बकर घबराए न रब मुखे अता कयो आ खुड़ी खण मां लुआबे दहन थो लगाया रब तुझे सूर के खत्म करे छे अबू बकर सिद्दीक जे खुड़ीअ ते हबीब करीम जी लुआबे दहन लगी आ हबीब करीम जी लुआबे दहन लगंदी वई आ अबू बकर जो सूर जख्म जहर सब खत्म थी व अम्मा साइल फला तनहर हबीब साइल बणजी अचई झिड़क जांस अबू बकर साइल बणजी आयो अल्लाह जे हबीब उनके अता कयो अक्ते बुध बी रवायत मदीने मुनव्वर में हबीब करीम आया चुप करे वियो जरे मदीने में आया त जंगन जो सिलसिलो शुरू थियो पैरी इस्लाम ऐं कुफ्र जी जंग बदर लगी उन खां बाद में जेको बियो मार को थियो आ सो जंग उहद खामोश थी विया हो हथ मथे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह उन जंग उहद जे अंदर हेरे तवज्जो कर जंगे ओहद जे अंदर मुझे दिल पर हबीब जा सहाबा जंग लड़ी रहा है एक साहबी जो नालो कत्तादा है जंग करे रहो आ काफरन सा लड़ी रहो आ मुशरिकन सा लड़ी रहो आ ओचतो जोरदार तीर लगो आ कत्तादा जे अख में लगो आ अख निकरी पईया गलत अचे पईया हाथ में खणी सिधो महबूब जे दरबार में आयो आ या रसूल अल्लाह तारो निकरी पियो आ दोदो निकरी पियो आ दिल पर का मेहरबानी थे रब फरमायो व अम्मा साइल फला तनहर जेकर साइल बणजी अचई उनके झिड़क जान कतादा साइल बणजी आयो वा दो दो हथ ते आ अखे हथ ते आ महबूब जे दरबार में आयो आ दिल पर मेहरबानी थे हबीब फरमायो आ कतादा घबराए न हबीब करीम पंहिंजी लुआबे दहन कतादा जे अख ते लगाई आ अख जहिड़ी थी वई आ पर हू अख जेका असल हुई सा खराब थींदी हुई जेका हबीब ठाही कदे खराब न थी व अम्मा साइल फला तनहर हबीब साइल बणजी अचई उनके झिड़क जान जंगे खैबर लगी आ वडी जंग है हबीब करीम पंहिंजे सहाबा किराम सा जंगे खैबर में आयो आ बटे ॾींहं गुजरी विया आहिनि काफ़ी दिहाड़ा गुजरी विया आहिनि जंग फतेह कान पई थे मुंहिंजे दिल पर हबीब फरमायो आ सुबुह जे टाइम ते माही झंडो उन शख्स जे हथ में ॾींदुसि जंहिंजे हथ ते अल्लाह ताला खैबर के फतेह खैबर फतेह थी सहाबा किराम सब इन गाल में होया त महबूब असां के चवंदो सुबह थियो आ हबीब फरमायो आ अली किथे मञो दारी और मुर्तजा के कहिड़ा बस हिकड़ो ब हो जंहिंजो या अली अली जंहिंजो या अली अली
केडी किस्मत या भली, केडी किस्मत या भली, तुझो या अली अली, मुझो या अली अली, तुझो या अली अली, मुझो या अली अली, केडी किस्मत भली, केडी किस्मत भली, तुझो या अली अली, मुझो या अली अली। चो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हबीब करीम फरमायो अली किथे आ? या रसूल अल्लाह अली के अखिन में तकलीफ आ, अखियों थी पई, अखियों थी पई। हबीब फरमायो तो वठी अचो। आयो मुझे दिल बर नबी जे खिदमत में आयो आ। या रसूल अल्लाह क्यों थी पयूं आहिन, का मेहरबानी थे साइल बन जी आयो आ। रब कुरान में फरमायो आ व अम्मसाइल फला तनहर। हबीब साइल बन जी अचई छिड़क जास न दड़को न जास, अली साइल बन जी आयो आ। हबीब फरमायो अली घबराए न, पंहिंजी लोबे दहन अली जे अखियुनि ते लगाई आ, अखियूं ठीक थी वयूं आहिनि। हबीब हथ में झंडो ॾिनो आ, तलवार ॾिनी आ। अलीउल मुर्तज़ा निकतो कीअं? शाहे मर्दा शेरे यज़्दा क़ुव्वते परवरदिगार। न न न इहा मोहब्बत न जा वरी आवाज़ शाहे मर्दा शेरे यज़्दा क़ुव्वते परवरदिगार, ला फता इल्ला अली, ला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार। अलीउल मुर्तज़ा तलवार हथ में खई, झंडो हथ में खयो, खैबर जे किले ते आयो आ। सभनी के इस्लाम जी तबलीग कई अथाई, दावत ॾिनी अथाई, कंहिं न कबूल कयो आ। सभनी चयो आ असां जंग कंदासीं, झेड़ो कंदासीं। अली फरमायो जेकॾहिं जंग कंदो त ठीक आ, मां हैदर करार अल्लाह जो शहर तव्हां सां जंग कंदुसि। मरहब लही आयो आ, वॾो पहलवान आ। अली खे तो चवे अली मुंहिंजो नालो मरहब आहे, मुखे पूरी ही इलाइको सुञाणे तो केॾो मां पहलवान आया। तुझे मथा मां वार कंदुसि, टुकड़ा टुकड़ा थी वेंदे। अली फरमायो आ मरहब, तू भली वार कर, पर मुझे अंदर जेको खून आहे, अल्लाह ताला मुझे अंदर जेका जुर्रत ऐं बहादुरी रखी आहे, तुंहिंजी मजाल ई नाहे। तू भली वार कर। उन खां बाद में मां अलीअ जो वार थींदई पोइ झले। मरहब वार कयो आ। अलीउल मुर्तज़ा गुसायो आ। हाणे अलीअ जो वारो आयो आ। अलीअ ज़ुल्फ़कार मथे खई आ, मरहब जे मथे में लगी आ लोही टोप हसे। लोही टोप खे कटे थी उन जे मथे, उन जे चेहरे खे कटे थी, उन जे जिस्म खे कटे ज़मीन ते किरी आ। मरहब या कंहिंजी ताक़त ॻाल्हायो। अलीउल मुर्तज़ा मरहब के मारे छड़ियो। यहूदी सब डोड़ी आया अलीउल मुर्तज़ा सां जंग जे लाइ विढ़न पया। अलीउल मुर्तज़ा जी तलवार ये पई हले जे बिजली चमकाट दींदी आ। सभनी के अलीउल मुर्तज़ा ढेर करे छड़ियो आ। अली जी ढाल भजी पई आ। पाण खैबर जे किले जे दरवाजे के पटियो थन। एडो त वज़नी गेट हो जो 40 माण्हू न खे खणदा हा। अली जी ताकत हिक हथ सां खणी पंहिंजी ढाल बनाए पोइ जंग करण शुरू। यो छाजो कमाल हो ॻाल्हायो। मुझे दिल बर मोहम्मद अरबी जी दुआ जो कमाल, अलीउल मुर्तज़ा जी जुर्रत जो कमाल। आयो साइल बन जी व अम्मा साइल फला तनहर। हबीब साइल बन जी चाहिए उनके झिड़क जान, उनके दड़को छड़प न जाए, मुझे खजानन मां अता कंदो वंजा। सुभान अल्लाह। हलो वक्ते बस करो, बस करो। सुभान अल्लाह। मुझे दिल बर नबी सन 6 हिजरी में खामोश रे ॾिसो 6 साल मदीने में गुजरी विया।
उनखां बाद में मक्के मुकर्रमा में उम्रे जेला मुझे दिल पर हबीब पंहिंजे काफिले के 1500 सहाबी हा गरजी मक्के दे उमरो करण जे लाइ पिया वञनि। रस्ते ते सुलह हुदैबिया जे मकाम ते पहुता है। सहाबा किराम सां गॾु सवारियूं भी आहिनि, 1500 सहाबी आहिनि। पानी जी किल्लत जेको खूह सुलह हुदैबिया जे मकाम ते हुयो वो भी खत्म थी वियो आ। अली हबीबन करीमन जे खिदमत में सहाबा आया, या रसूल अल्लाह असां साइल बणजी आया आहियूं, पानी नाहे का मेहरबानी थे। सुभान अल्लाह। मुझे मुस्तफा करीम जे रहमत वारो दरिया जोश अब हबीब जो रहमत जो दरिया जोश मचे पो तक का परवाह ही ना। मुझे मुस्तफा कदी वेठो हो नबी साईं जो सहाबी हो जुलबैब नालो हो। छा नालो हो? जुलबैब अंसारी हो, रंग जो सादो गरीब मिस्कीन मुझे मुस्तफा करीम जी खिदमत कंदो। या रसूल अल्लाह मां तव्हां जी खिदमत जे लाइ आयो हां। हबीब फरमायस त जुलबैब शादी कंदे? सुभान अल्लाह। घट था चओ, सियारो आ ये त शादी जी घणी जरूरत हूंदी। अल्लाह अकबर। जुलबैब शादी कंदे? या रसूल अल्लाह मुंजी शक्ल सादिया, मां गरीब मिस्कीन आया, मुखे केर पंहिंजी न्याणी दींदो, केर मुखे ज़ाल दींदो। हबीब फरमायो आ जुलबैब शादी कंदे? दिल भर मुखे केर दींदो? जुलबैब शादी कंदे? हबीब मुखे केर कोन दींदो। हबीब फरमायो जुलबैब वञ फलाणे सहाबी के मुंजा सलाम दे, उनखे चओ पंहिंजे न्याणीअ जो निकाह तो सां करायो। जुलबैब मदीने में रवानो थियो। अंसारी सहाबी जे दरवाजे ते पहुतो आ, दस्तक ॾिनी अथाई, बाहर निकरी आयो। अब केर आही, की आयो ही? अर्ज़ तो करे साईं मुखे मदीने जे मीर तोड़े मोकलियो आ, तुंजा सलाम मोकलिया थई। तन सहाबी के सलाम वञी दे, ॾाढो खुश थियो आ। मदीने जे मीर जा सलाम पहुता आहिनि। ॿियो कहिड़ो कम नसियो अथाई? उन जुलबैब सहाबी चयो आ ऐं ॿियो हबीबन करीमन फरमायो आ त पंहिंजे न्याणीअ जो अल्लाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधाई चई त बी मां घरों सलाह करे अचा। घर आयो, घरवारी खे ते चए त मदीने वारे साईं ही सहाबी जुलबैब मूंॾां मोकिलियो आ ऐं ईअं बि फरमायो आ त इन जी न्याणीअ जी पंहिंजे न्याणीअ जो निकाह जुलबैब सां कराए छॾियऊं। रंग जो सादो आ, गरीब आ, मिस्कीन आ, घर हलाइण जे लाइ पैसा कोन सके, कीअं पंहिंजी न्याणी ॾींदासीं? उहा न्याणी ॿुधी रही आ, निकिरी आई आ। बाबा छा मामिलो आ? छा जी डिस्कस लगी पई आ? कहिड़ियूं ॻाल्हियूं लॻियूं पियूं आहिनि? पंहिंजे पीउ चयसि त अब्बा इन ॻाल्हि खे छॾे ॾे, अम्मड़ इन ॻाल्हि खे छॾे ॾे। चयसि थी त न ॿुधाए छा ॻाल्हि आ? त उहो बाबो पंहिंजे न्याणीअ खे थो चवे। जॾहिं हबीबन करीमन जुलबैब खे मोकिलियो आ, उहो अंसारी सहाबी चवे थो त जुलबैब ॿाहिरि सहाबी आयो आ, हबीब उनखे मोकिलियो आ त तुंहिंजो निकाह उन सां कराए छॾिजे। पर उहो सादो आ, शक्ल सुहिणी कान्हेसि का, उहो गरीब न्याणी थी चवेसि ओ बाबा इन जे शिकिल दे न ॾिस, इनखे मोकिलण वारे दे ॾिस। पुट गरीब बाबा गरीब त तूं पैसा ॾीस। पुट घर नाहेस, बाबा ठहराए दीस। तुझे निकाह जे लाइ महर जा पैसा कोन से, चेथी महर माफ कयो मांस। शक्ल जो सादो आ, चेथी मैंने माना रंग काला हुस्न का जो माद है, मैंने माना रंग काला हुस्न का जो माद है। अरे भेजने वाला तो अब्बा चौदहवीं का चांद है। बाबा इन जे शादी शिकिल दे न ॾिस, इन जे गरीबी हाल दे न ॾिस,
इहो यतीम गरीब मिस्कीन आइन दे न दिस तन के मोकिलियो भेटाई साहब का पूछो मञोस था हाँ फरमाए तो बारो चा ब्या भी घणा पर मुझो पुनू सिर सभिन सोहना हसीनो जमील तोखे घणा मिलंदा पर मुझे मुस्तफा जहड़ो तोखे न मिलंदो बारो चा ब्या भी घणा पर मुझो पुनू सिर सभिन चढ़ी करे चांगे ते कंदो वर विलहन सुभान अल्लाह हाँ सही खोड़ सारा सोहना ॾिठई दुनिया में पर हबीब जड़ो ना है न जाओ न जमंदो न आयो न ईंदो कंहिंखां पुछऊं नबी जे सहाबी खां पुछऊं ॻाल्हायो मदीने वाले साईं जो हुस्न नबी जे सहाबी खां पुछऊं मुझे मदीने जे मीर जो आशिका हसान बिन साबित उन जो नालो आ मुझे मदीने वाले मीर जो नातू पढ़ंदो आ हबीबे करीम जे शान में गजल चवंदो आ हिकड़े दी मुझे मुस्तफा जे खिदमत में आयो आ या रसूल अल्लाह तुझे शान जो मां गजल ठायो नात ठाही तम कहिड़ी बुधा हसान बिन साबित चवण लगो व अहसन बिन कलम तरकत आईनी कौन जी सुभान अल्लाह हबीब तो जड़ो सुहणो मुझे किरठो ही ना व अजमल मिन कलम तल दिल साऊ ऐं हबीब तो जड़ो सुहणो कहमा जणियो ही ना है किया खुलकत मुबर्रअ मिन कुल्ल ऐबिन कअन्नक कद खुलकत कमा तशाऊ हबीब तो जड़ो न जाओ न जमंदो पर रब तो के इए ठायो आ जे तो मुस्तफा ते चायो इए न वो सिंधी वारे वरी भलो तर्जुमो कयस बुधंदो हसीनल जो हुस्न कयो कुलई कठे हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे झलक महबूब जी आहे मथे मथे हसीनल जो हुस्न सुभान अल्लाह सुभान अल्लाह डिठो जन पिसाई यूसुफ कटियो पंहिंजूं आंगुरियूं अकुल सब विञाए वेठा सटियूं पंहिंजूं आंगुरियूं सुभान अल्लाह हजरत यूसुफ जे हुस्न खे ॾिसी करे मिस्र जे औरतुनि पंहिंजा हथ ज़ाया करे छॾिया हथ पंहिंजा कटे छॾियाऊं ख़बर कान पई आहे पर आशिक तो फरमाए जे मुंहिंजे दिल पर मुस्तफा खे ॾिठो तंहिं पंहिंजे जान जा नज़राना ॾेई छॾिया सुभान अल्लाह इए न ॾिठो चल पिसाई यूसुफ कटियो पंहिंजूं आंगुरियूं अकुल सब विञाए वेठा सटियूं पंहिंजूं आंगुरियूं पर ॾिठो जल मुस्तफा घोरियऊं घर ऐं बचा ॾिठो जल मुस्तफा घोरियऊं घर ऐं बचा बचल हुई जान सां ॾिनो कटे कटे हसीनल जो हुस्न सुभान अल्लाह एडो हुस्न हुन चयो आ मुझे मुस्तफा करीम कंहिंखे मोकिलियो आ इनखे न ॾिस त ही कीअं आहे जंहिं मोकिलियो आ उनखे तवज्जो आहे ओ ॻाल्हायो हबीब करीम जे उन न्यापे ते उन न्याणी मोहब्बत जो इज़हार कयो उन जुलबैब साहबी सां उन निकाह कयो आ शादी थी वई आ मुझे मुस्तफा करीम जी दुआ थी आ उन जोड़े के अहिड़ी दुआ थी गरीब हो मिस्कीन हो खाइण जे लाइ का शइ कोन हुयसि पर हबीब जी दुआ थी बटन ॾींहनि में तवंगर ऐं मालदार बणिजी वियो
यो छा दरियाए रहमत जोश में आयो आ तरे ये थी वयो आ बोले 1500 सहाबे में हबीबे करीम के दुआ जे लाए अर्ज कयो आ त हबीब उन था मरऊं मुझे मुस्तफा करीम फरमायो घबरायो न पानी जो वटो खणी अचो पानी जो वटो खणी आया मुझे हबीब उन में आंगुरियूं बोड़ियूं आहिनि ये मथे कयो अथऊं त हबीब जे पंजनि आंगुरनि मां ये पियो पानी वहे जीअं नहर मां पानी सुभान अल्लाह आला हज़रत अजीमुल बरकत मुजद्दिदे दीनो मिल्लत मौलाना शाह अहमद रजा खान फाज़िले बरेलवी रहमतुल्लाह अलैह केॾो सुहिणो बयान फरमायो फरमाए तो उंगलियां हैं फैज़ पर तवज्जो उंगलियां हैं फैज़ पर आए हैं प्यासे झूम कर उंगलियां हैं फैज़ पर आए गए प्यासे झूम कर नदियां पंजाब रहमत की है जारी वाह सुभान अल्लाह वअम्मसाइल फला तनहर हबीब जे खिदमत में आया है ओ या रसूल अल्लाह उन प्या मरऊं मुझे मुस्तफा करीम पंहिंजे आंगुरनि मां 5 दरिया जारी कया है 1500 सहाबी पी विया है सवारन पीतो आ हबीब करीम सां गॾु सहाबन पीतो आ पर पानी न खुटो आ रब फरमायो वअम्मसाइल फला तनहर हबीब साइल बणजी अचई उनखे झिड़क न ॾिजां 1500 सहाबा उञारा हबीब वट आया दिल भर मेहरबानी थे साइल बनजी आया मुझे मुस्तफा करीम उन्हनि के एतिरो अता कयो आ जो सहाबा था चवन त जे करे लख साहबी हुजऊं आ त न पानी मां ढव करे पियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह व अम्मा साइल फला तनहर हबीब साइल बनजी अचई उनखे झिड़क न ॾिजां उनके बुरो भलो न चए जाए उनके छिड़प न जाए उनके घट वध न ॻाल्हाए जाए मूं रब जा खजाना कुशादा आहिनि उन्हनि मां तूं उनखे अता कंदो वञा रुगो उहे थोरे रुगो इंसान थोरे पर मुंहिंजे मुस्तफा करीम खे जानवर ईंदा हा हबीब करे उन्हनि खे बि अता करे छॾींदा बस आखिरी वाक़ियो ॿुधायां वठो थक जी पिया हो दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या वरे आवासा या रसूल सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह मुझे दिल पर हबीब जी ज़ात बाबरकात हिकड़े जे हिकड़े ॾींहुं हिक अंसारी सहाबी जे बाग में विया आहिनि उते हिकड़ो उठ ॿधो पियो आहे उन जे अखियुनि मां पानी पियो वहे मुंहिंजे दिल पर हबीब जे खिदमत में अर्ज़ थो करे ज़बाने हाल सां या रसूल अल्लाह ही मुंहिंजो मालिक मुंहिंजे मथां ॾाढो ज़ुल्म थो करे मूंखे एतिरो खाधो कोन थो खाराए इन मुंहिंजे मालिक खे तूं चओ मुंहिंजे मथां कुझु रहम करे मूंखां कमु घणो थो वठे ऐं मूंखे एतिरो खाराए कोंदो खिदमत कोंदो करे हबीबे करीम जे खिदमत में साइल बनजी आयो आ मुंहिंजे मुस्तफा करीम उनखे भी अता सुभान अल्लाह हाजी गुलाम नबी महेसर इते भी पेरो न छॾियस हलड़े महेसर खुदा जो किरोड़े रहमतूं तुझे मज़ार ते हुजन फरमाए थो खिदमत मीर मोहम्मद जी में खिदमत मीर मोहम्मद जी में ताह खणी उठ आयो आ सुन हिन दर्द सतायो
खिदमत मीर मोहम्मद जी में, खिदमत मीर मोहम्मद जी में, दाह खड़ी उठ आयो आ, सुन हिल दर्द सतायो। सुभान अल्लाह। मुझे मुस्तफा करीम मुझे खिदमत में अर्ज़ो करे या रसूल अल्लाह मेहरबानी कर मां साइल बन जी आयो आया। रब फरमायो व अम्मा साइल फला तनहर, जेकर साइल बन जी अचई झड़क जासन हबीब तुझी हुकूमत इंसानन ते, तुझी हुकूमत जिन्नन ते, तू इंसानन जो भी नबी आ, जिन्नन जो भी नबी आ, मलाइकन जो भी नबी आ, असा जानवरन जो भी नबी आ, तो दे न वणो त काडे वणो हबीब तोखे मां दां थो दियां या रसूल अल्लाह। इन मुझे मालिक के समझाए तो मुक्त इतरो जुल्म न करे। हबीब करीम फरमायो उठ घबराए न, रब फरमायो वा मसाइल फला तनहर, हबीब जे को साइल बन जी चे झड़क जाए न। हबीब करीम उन्हें उठ जे मालिक के हिदायत कईया, नसीहत कईया त उठ जे मथा जुल्म न कर। सुभान अल्लाह। फकीर जानना नंढ दिए चाहिए। सुभान अल्लाह। मुझे दिल पर हबीब जुम्मे जो दिहाड़ो आ, महबूब करीम खुतबो रींदो हो, छा रींदो हो? जुम्मे ते तकीर के बिया न जुम्मो पढ़ंदा हो, केड़ा केड़ा पढ़ंदा हो भला ॾिसां, पढ़ंदा हो ना? अल्लाह से तव्हां के आबाद रखे, खुदा तव्हां के मोहब्बत में इजाफो दे, अल्लाह जो घर आबाद कंदो पाण आबाद थी वेंदो। जन जन अल्लाह जे घरन के वैरान कयो, पाण वैरान थिया, बर्बाद थिया। पर जेके पाण ज़ालिम होया, दुनिया जे कफन में गुम होया, जुल्म जे इंतहा ते पहुतल होया, पर उहे अल्लाह जे घर के आबाद था कल, उहे आबाद लगा पिया। जुम्मे जो ॾींहुं मुंहिंजो दिल पर हबीब हिक खच्चीअ जे थोड़ के टेक लगाए खुतबो ॾींदो आ। छा कंदो आ? तकरीर कंदो आ। सहाबा किराम ॿुधंदा आहिनि मुंहिंजो मदीने जो मीर उन खच्चीअ जे थोड़ के टेक लगाए तकरीर कंदो आ। ओचितो हिकिड़ो सहाबी मुंहिंजे महबूब सां मोहब्बत जो इज़हार कंदे कुर्सी ठहराए आयो आ, मिंबर ठहराए आयो आ। मुंहिंजे दिल पर हबीब उन खच्चीअ जे थोड़ के छॾे करे मिंबर ते वेही तकरीर पिया कनि, मिंबर ते वेही ख़िताब पिया कनि। ओचितो उन थोड़ मां रोवण जो आवाज़ आयो। हलड़े हाजी गुलाम नबी महेश, वाह वाह। इते बन शरीफ अबू जहल अंधो थियो, अबू जेल न सुञातो त मोहम्मद अरबी केरा, पर उन खच्चीअ जे थुड़ सुञातो। अबू जहल अंधो थियो, पर काठ पियो कलमा पढ़े, पर काठ पियो कलमा भरे, सोथड़ बिथियो भागल भरियो, मुंहिंजा मिठा तुझे करे। सुभान अल्लाह। हाँ सही। उन खच्चीअ जे थुड़ मां रोवण जो आवाज़ पियो अचे। हबीब मिंबर तां लथा आहिनि, खच्चीअ जे थुड़ के भाकुर था पाइनि, ईअं पियो रोए जीअं विछड़ल माउ खां बच्चो मिलंदो आ, सुरका हणंदो आ। खच्चीअ जे थुड़ मां ईअं सुरकाट पिया अचनि। सहाबा किराम ॾिसनि पिया, उन्हनि बि उहे सुरकाट ॿुधा आहिनि। हबीब करीम फरमायो आ, ओ खच्चीअ जा थुड़ जेकॾहिं चाही त तोखे हिते जो हिते मां साओ कयां, क़यामत जे ॾींहं ताईं तो मां औलिया अल्लाह उलमा इकराम मुझा उम्मती ताजी ताजी खजूर खाईंदा रहंदा तो मुंह दिल पर हबीब जे दुआ सां। पर जे करे चाही तो तोखे मां जन्नत में लगराया, ऐं जन्नत मां जन्नत वारा तो मां ताजा ताजा फ्रूट खाया। सुभान अल्लाह। वो जो या रसूल अल्लाह मां साइल है। अल्लाह फरमायो अम्मा साइल फला तनहर, साइल बन जी अचई उनके झिड़क जान, खज्जीअ जो थोड़ो साइल बन जी आयो या रसूल अल्लाह।
मां साहिल बणजी आयो आहियां मूंखे जन्नत में लग रहा है हबीब करीम फरमायो तो कि मां जन्नत में लग रहा है व अम्मा साइल फला तनहर अल्लाह ताला के अल्लाह ताला पंहिंजे हबीब के फरमायो हबीब साइल बणजी अची झड़क जांस न पो असां सब उन मुस्तफा करीम जा साइल आहियूं हबीब करीम जे दरबार जा पेनार आहियूं मुझे मुस्तफा करीम के रब खजाना कुशादा ॾेई छॾिया आहिनि अॼु तूं घर वेठे सवाल कंदो वेंदे आका राज़ी थी तो के अता कंदो रब जो वायदो अम्मा साइल फला तनहर हबीब जेको तुंहिंजे दरवाज़े ते अचे झिड़कीस न उनखे अता कंदो वञ वो रब जा खजाना कुशादा है वल्लाहु यूती व अना कासिमुल हबीब फरमायो रब ॾींदो आ मां मुस्तफा वंडींदो आहियां तव्हां मूंखे ईंदा वञो मां तव्हांखे ॾींदो वेंदुसि तव्हां मोहब्बत सां इश्क सां महबूबा का जी महफिल सजाई खाली झोलियूं खणी आया आहियो रब जो वायदो अम्मा साइल फला तनहर सवाली मुस्तफा जा बणजा आहियो यकीन रब तव्हां जो खाली झोलियूं भरे रहमत सा बस अल्लाह ताला तव्हां के मोहब्बत में इजाफो जी हेड़ी महफिल सजाईंदा कयो ॾाढी खुशी थी तव्हां गॾिजी वेठो आका जो शान ॿुधव मुस्तफा करीम सा मोहब्बत जो इजहार कयव अल्लाह ताला तव्हां के आबाद करे जन दोस्तन हिन महफिल में ताआवुन कयो रुपए जे एवज़ में अल्लाह ताला उन्हनि खे ॾहूणा दर्जात कंदो छो रब जो वायदो आ अल्लाह ताला फरमायो मन जा बिल हसनत फलहु अशर अमसालहा जेको हिक नेकी सां ईंदो आ मां रब उनखे ॾहूणा दर्जा अता कंदो आ तव्हां हिक रुपयो अल्लाह जे राह में ॾिनो नेकी सां आयो रब तो फरमाए मां तव्हांखे रुपए जे बस दुनिया में 10 रुपया ॾेई छॾींदुसि पो तव्हां खुश नसीब आयो रब जो वायदो आ अल्लाह ताला तव्हां के आबाद कंदो मोहब्बतुन में इजाफो दींदो जिए हीअं मोहब्बत सां वेठा आयो ईअं ई मोहब्बत सां हेड़ी महफिलूं सजाईंदा कयो आका सां इश्क जो इजहार कंदा कयो मस्जिद के आबाद कंदा कयो यार इन के आबाद कंदो तव्हां आबाद थी वेंदो हकीकत ॿुधव न समझव न हिन जलसन जो मकसद भी हुई आ मदीने वाले साईं जी तैलीम भी आई आ आका जो फरमान भी इहो ही आ हबीब करीम पूरी पंहिंजी ज़ाहिरी जिंदगी 63 साल गुजारी अल्लाह जे इबादत में खुदा के राज़ी करण जे लाइ पंहिंजे उम्मत के सबक ॾियण जे लाइ सहाबा किराम नबी जे हजरत इमाम हुसैन अली मकाम पंहिंजी पूरी जिंदगी त नमाज पढ़ी पर सिर सजदे में या मथा तलवार पई हले छा मकाम खबर आ छाजे करे नमाज जे करे सिर दे छड़िया ऐं तू असा हुसैन सदाईंदा आयो हुसैन पाक जा गुलाम सदाईंदा आयो हुसैन जा मुरीद सदाईंदा आयो वो पक्को सच्चो ऐं ये समझो त मुरीद मुर्शिद जो फरमा बरदार मुरीद हो आ जेको मुर्शिद जे फरमान ते अमल करे देखारे ये ना पो अगर हुसैन पाक सिर पंहिंजो सजदे में रखी पंहिंजो सिर अल्लाह के ॾिनो आ तो असां जे लाइ सबक आ 5 वक्त नमाज पढ़ंदा वेंदासीं रब राज़ी थींदो वेंदो वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन उथी बिहो सलातो सलाम